नाज़रीन, बुलेटिन में अवां खे भली का चऊं था। बुलेटिन की शुरुआत में अवां खे ॿुधायूं शहदादपुर में बरसात मुतासिर यतीम न्याणी के राशन वठी ॾियण के बहाने जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। तव्हांखे ॿुधायूं नाज़रीन, 29 अगस्त ते पेश आयल वाक़े जो आला इख्तियारनि पारां नोटिस वठण बाद पुलिस हरकत में आई है। एक जवाबदार के गिरफ्तार किया वियो आहे। बरसात मुतासिर यतीम न्याणी के राशन वठी ॾियण के बहाने जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। 29 अगस्त ते पेश आयल वाक़े जो आला इख्तियार नोटिस वठण बाद पुलिस हरकत में आई है। पुलिस चवण है जवाबदार गुलशेर माछी के गिरफ्तार किया है। मुतासिर नींगरी जो मेडिकल रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। मुतासिर नींगरी दायो हुआ है ख़ालिद और दिलशेर माछी राशन वठी ॾियण के बहाने जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। हमीद खोसो का इन जा तफ़सील मालूम क्यों था। जी हमीद खोसो, कड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तारा, शहदादपुर में यतीम नींगरी से मुबैना ज़्यादती करण जो इंकशाफ सामू आयो है। राशन वठी ॾियण बहाने बिस्मिल्ला टाउन वासण 15 वरनि जी नींगरी जेका यतीम है दिया भारती गुरगुलो उन सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ सामू आयो है। अहिड़ो इंकशाफ नींगरी जे वीडियो बयान वायरल थियण खां पोइ सामू आयो है, जंहिंमें नींगरी इंकशाफ करे रही है त ॿिनि जवाबदारनि ख़ालिद ऐं दिलशेर माछी इमदादी सामान वठी ॾियण जे बहाने रक्षा में विहारे करे नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणाइण खां पोइ फिटो करे फरार थी विया आहिनि। नींगरी जो अहिड़ो बयान सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ इंतज़ामिया में थरथलो मची वियो आहे। वीडियो वायरल थियण खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी जेका चेयरपर्सन आहे शाहजहा मरी उन तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे, जंहिं ते पीपल्स पार्टी जी सेनेटर कुरतुल एनी मरी जेका उहा शहदादपुर पहुची वारसनि सां मुलाक़ात करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। उन मौक़े ते नींगरी जा जेके वारिस आहिनि उन्हनि पीपी अॻवान ॾाढो पुलिस ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। वारसनि जो चवणो त 4 ॾींहं अॻु 29 अगस्त ते न्याणी खे ॿिनि जवाबदारनि सिम्स अस्पताल वटां जेको आहे हुनखे अगवा कयो हो। पुलिस वटि मदद लाइ वियासीं पर थाणे तां जेको आहे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो, पर का बि मदद न कई वई। वेतर जेको आहे खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। पाण मुरादो जेको आहे उन्हनि पारां न्याणी जी ॻोल्हा कई वई। जेका एडिशनल सेशन कोर्ट आहे उनजी इमारत ॿाहिरां जेका संजोद सांदोनी जेका न्याणी आहे उहा बेहोशी वारी हालत में मिली है, पर पुलिस पारां का बि मदद न कई वई। अॼु जॾहिं इख्तियार पारां नोटिस वरितो वियो आहे त पुलिस ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे जेको मदद लाइ पहुता आहिनि, पर उन खां पहिरीं खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। वारसनि मुतालबो कयो त हिन मामले जो नोटिस वरितो वञे करे गॾु जेके मुलविस जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि त जीअं इंसाननि इंसाफ़ थी सघे। ॿिए तरफ़ जेका पीपल्स पार्टी जेका अॻवान आहे एनी मरी उन्हनि जेको आहे सो इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। संदसि चवणु आहे त जेका नींगरी सां जेका ज़्यादती थी आहे उहो अफ़सोसनाक अमल आहे। वाक़ियो जेको आहे मज़म्मत जोॻो आहे। वाक़े जो केस दाख़िल करे जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वेंदा। ताहिरा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको वाक़ियो आहे इहो 29 अगस्त ते पेश आयो हो। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जी नाअहली इहा आहे जो वाक़े खे 4 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको केस आहे उहो दाख़िल न थी सघियो आहे। अॼु जॾहिं मामिलो सोशल मीडिया ते उथियो आहे त इंतज़ामिया में थरथलो मची वियो आहे। उन बाद हमीद खोसो, मेहरबानी जी हमीद खोसो शहदादपुर में तफ़सील ॿुधाए रहियो हो। 29 अगस्त ते पेश आयल वाक़े जो अॼु आला इख्तियारनि जॾहिं नोटिस वरितो आहे त पुलिस हरकत में आई आहे ऐं गुलशेर माछी के गिरफ़्तार कयो वियो आहे।